Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. सिंतास मुआदे जी मुअतली इंतहाई अफ़सोसनाक है। करोड़ इंसाननि जी ज़िंदगियुनि खे सियासी मक़सदनि जे लाइ यरग़माल नथो बणाए सघिजे। पाकिस्तान ईअं कॾहिं बि थियणु न ॾींदो। भारत खे रेड लाइन अबूर करणु न ॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो दोशंबी में ग्लेशियर्स जे तहफ़्फ़ुज़ बाबति कॉन्फ्रेंस खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त ग़ज़ा में रवायती हथियारनि जे इस्तेमालु गहरा ज़ख़्म छॾिया आहिनि। असांखे पाणीअ खे हथियार तौरु इस्तेमाल जी सूरत में नए गणित जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। भारत तरफ़ां हिक तरफ़ी ऐं गैर क़ानूनी तौरु सिंतास मुआदे जी मुअतली इंतहाई अफ़सोसनाक आहे। पाकिस्तान पंहिंजे पाणीअ जे हिसे ते को बि ठाव न कंदो। सदर आसिफ अली ज़रदारीअ ॿारनि जी शादीअ जी रोकथाम बाबति बिल ते सही करे छॾी। ॿारनि जी शादीअ जी रोकथाम बाबति बिल क़ौमी असेंबलीअ में पीपल्स पार्टीअ जी अॻवान शर्मिला फारूकी ऐं सेनेट में शिदी रहमान पेश कयो हो। कानून मूजिबि को बि निकाह पढ़ाईंदड़ अहिड़ो निकाह न पढ़ाईंदो जिते छोकिरो या छोकिरी अरिड़हं वरनि खां घटि उमिरि जी हुजे। कानून जी भनकिणीअ ते निकाह पढ़ाईंदड़ खे 1 साल क़ैद ऐं 1 लख रुपया ॾंड जी सज़ा थी सघे थी। कानून मूजिबि 18 सालनि खां मथे उमिरि जो मर्द कंहिं नाबालिग छोकिरीअ सां शादी करे थो त खेसि 3 सालनि ताईं क़ैद जी सज़ा मिलंदी। वालिदेन ॿार जे नंढपिण में शादी कराइनि या रोकराइण में नाकाम रहनि त 3 सालनि ताईं क़ैद ऐं ॾंड लॻायो वेंदो। कानून मूजिबि जेकॾहिं अदालत खे इल्मु थिए थो त ॿारनि जी शादी थी रही आहे त उहा अहिड़ी शादी रोकण लाइ हुकुम जारी कंदी। कानून में इहो बि ॼाणायल आहे त जेकॾहिं अदालत खे इतलाउ ॾींदड़ धुर पंहिंजी सुञाणप लिकाइणु चाहे त अदालत खेसि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कंदी। इसराइल गज़ा जंगबंदीअ जे मनसूबे ते सही करे छॾी। हमास मनसूबे जो जाइज़ो वठी रहियो आहे। वाइट हाउस जी तर्जुमान कैरोलिन लेविट जो चयो आहे त इसराइल अमरीका जे मनसूबे ते सही करे छॾी आहे। वाइट हाउस जे तर्जुमान मुआदे जी तफ़सीलनि खां आगाह न कयो। इसराइली अख़्तियारनि जो चवणु आहे त शुरूआती मरहले में 60 ॾींहंनि लाइ जंगबंदी थींदी ऐं गॾियल क़ौमुनि जे ज़रिए इंसानी बुनियाद ते इमदाद पहुचाई वेंदी। हमास जो चवणु आहे त तजवीज़ुनि जो जाइज़ो वरितो पियो वञे त जीअं पंहिंजे अवाम जा मफ़ाद हासिलु थियनि ऐं इसराइल जाहिरियत जो ख़ात्मो यकीनी बणायो वञे। ऐं दोदापुर भरिसां करण इल्ज़ाम हेठि औरत ऐं नौजवान क़तल। ॻोठ शहज़ाद लाशारी में जवाबदार गोलियूं हणी प्यार लिजत ऐं शकीला लाशारीअ खे क़तल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फ़रार। लाश इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे।